पंहिंजे रोज़ीअ सां रस्ते सां अचे वञे, हे ज़ालिम पिस्टलनि सां हथियारनि सां अचनि रोज़ ग़रीबनि खां मोटरसाइकिलूं पैसा रोक मोबाइलूं घुरियूं वञनि। हे ज़ुल्म आहे असांजे। हे कहिड़ो भई चवां वरी ऑफिसरनि ॾे वरी का फोन थी अचे त बाबा बसि इहो त ईअं हुयो पटालू बसर वठण आयो। कोई त आदि कोन्हे, को मालिकी कान्हे का पंहिंजी ग़रीबनि जी। ग़रीबनि सां ज़ुल्म आहे वीचारा। होटलनि वारा दुकाननि वारा सभु परेशान लॻा वेठा आहियूं। आवाम परेशान ॿुधी साईं ॿ पत्ता अथनि। हिकिड़ो वरी चवनि था त भॼी हाणे हींअर जो उहो काॾे लिकी सघे थो भॼी सघे थो। मूंखे ॿुधायो त सही। हाणे हुनखे इहो छॾींदासीं, हे बि ॼाण कढी छॾियऊं, पोइ राति हिननि खे बि कढी छॾींदा। चवंदा बाबा इहे ईअं हुया पिनण वारा हुया बसि। ॿी ॻाल्हि छा आहे? इंसाफ़ आहे कोन असांजे मुल्क में। किथे आहे किथे आहे इंसाफ़? साईं छा कयूं? तव्हांखे अपील था कयूं, तव्हां को मथे वेही ॻाल्हि खे खणो, को पहुचायो, को असांजी हुकूमत बि कुझु त करे न बाबा।